होंडा CD70 हिक पायदार ऐं ज़बरदस्त मोटरसाइकिल आहे जंहिंमें हाणे हिक गैर मामूली तौर ते अपग्रेड कई वई आहे। हाणे अव्हां खे हीअ नई होंडा रुगो ॾिसण में न पर हलाइण में भी मुख़्तलिफ़ लॻंदी, छो त हिन भेरे रुगो कॉस्मेटिक तब्दीली न पर वाहपेदारनि जी वधीक सहूलियत लाइ मैकेनिकल तब्दीलियूं कयूं वयूं आहिनि। सभ खां वॾी अपग्रेडेशन रेसकोन सीट आहे। होंडा जी दावा आहे त नए मॉडल खे बहितर ऐं वधीक आरामदेह हैंडल मूवमेंट ऐं हमवार सवारी लाइ अपग्रेड कयो वियो आहे। हिन अपग्रेड खे मुतारिफ़ कराइण जो मक़सद मोटरसाइकिल जी कारकर्दगी ऐं वाहपेदारनि जे तजुर्बे खे बहितर बणाइण आहे। पाकिस्तान में हमेशा गाॾियुनि जे नवनि मॉडल्स में रुगो मामूली स्टिकर्स ऐं रंगनि जी तब्दीली कई वेंदी आहे, पर होंडा पहिरीं गाॾी आहे जंहिं मैकेनिकल शयुनि ते कमु कयो आहे ऐं इहो वाखाण जोॻो आहे। नए मॉडल में वाहपेदारनि खे जदीद तजुर्बो थींदो। माण्हुनि जो ख़्यालु आहे त पाकिस्तान में मोटरसाइकिल मैन्युफैक्चरर्स खे बि हक़ीक़ी जिद्दत ऐं बहितरी आणण जी ज़रूरत आहे ऐं रुगो ज़ाहिरी तब्दीलियुनि खां अॻिते वधी मैकेनिकल तब्दीलियुनि ते गौर करणु घुर्जे। ख़्यालु रहे त नए 2024 जे मॉडल खे कारे ऐं नीरे रंग में मुतारिफ़ करायो वियो आहे। मोटरसाइकिल जी डिज़ाइन ऐं परफॉर्मेंस में बहितरी आंदी वई आहे।